बरशदातपुर जे खोराक खाते जे सरकारी गोदामनि में कणक जूं हज़ारें बोरियूं गाइब थियण ते खोराक खाते नेब जे रेडार ते अची वियो। नेब सखर पारां डीएफसी कंबर शदातपुर ॾांहुं लेटर लिखी अॼु नेब सखर में रिकॉर्ड सूदे पेश थियण जो नोटिस मोकिले छॾियो। नेब सखर पारां कणक में मिटी जी मिलावट ऐं बोरियूं गाइब थियण जे इंकशाफ बैदि डिप्टी कमिश्नर खे बि लेटर मोकिले छॾियो। ज़िले कंबर शदातपुर के खुराक खाते के सरकारी गोदामनि में हज़ारें बोरियूं गायब थियण के मामले बाद डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर नेब सखर पारां लेटर मोकिलियो। अॼु डीएफसी के रिकॉर्ड समेत पेश थियण जो नोटिस मोकिलींदे नेब सखर कणक के बोरनि में मिट्टी की मिलावट ऐं बोरियूं गायब जे इंकशाफ बाद डिप्टी कमिश्नर के भी लेटर मोकिलियो आहे, जंहिं में लिखियो आहे त सरकारी गोदामनि ऐं राइस मिलनि में मौजूद कणक जे बोरियुनि सां को भी ऑफिसर हथ चुरांग न करे, न त ऑफिसर खिलाफ सख्त कार्रवाई कई वेंदी। नेब सखर पारां खुराक खाते ॾांहुं लेटर पढ़ण बाद ऑफिसरनि में थरथरो मची वियो।